अल्लाह ताला मुखे उन जगह जी भी ज़ियारत करण जी तौफ़ीक़ अता फरमाई। अल्लाह से शरफ बख्शो। ताइफ में जै जाते इमामुल अंबिया के तकलीफ़ ॾिनो, इमामुल अंबिया साईं पहाड़ में दामन में वेही करे पाण ॾे तसव्वुर, अल्लाह ॾे तवज्जो। हिकड़ बात ॿिए में साईं जन अॻिते हली करे हिकिड़ो बाग हो, उन बाग में अंदर विया, उहो अंगूरनि जो बाग। रिवाज अंदर ईंदो आहे साईं जन उन अंगूर जे वण जे हेठां, नंढो वण हो अंगूर जो, उन जे हेठों वेठा। मां उन बाग जी भी ज़ियारत करे आयुसि। साईं जन उन जे हेठां वेठा, ईअं वेठा ई हा त जिबरील अमीन अची वियो। जिबरील अची अर्ज़ कयो त मुंहिंजा साईं हे मूंसां गॾु ॿियो फ़रिश्तो, अल्लाह जो फ़रिश्तो आहे जेको जबलनि ते मुक़ररु आहे। जे तव्हां इजाज़त ॾियो त हे फ़रिश्तो मके जा 2 वॾा पहाड़ खणी करे जीअं अन्न जा दाणा पीसबा आहिनि जंड में, ताइफ़ वारनि खे ईअं पी छॾे। इमामुल अंबिया फरमायो त न जिबरील, मां पंहिंजे उम्मत जे लाइ बद दुआ न कंदुसि, मां पंहिंजे उम्मत जे तबाहीअ जी दुआ न कंदुसि। रिवायत में ईंदो आहे साईं जन फरमायो अल्लाहुम्मा हद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून, मुंहिंजा रब मुंहिंजे क़ौम खे हिदायत करे, हिननि मां मुहम्मद करीम खे न सुञातो आहे। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जेॾी महिल साईं जन उन वण जे हेठां वेठा त उहो वण बाग साईं जन जे रिश्तेदारनि जो, उहे मालिक ॾिसनि पिया, ओ परे खां ॾिसणु पिया त तकलीफ़ ॾिनी अथऊंसि। पोइ पंहिंजे नौकर खे मोकिलियो, उन नौकर जो नालो हो अद्दास। इहो यादि कजो, शायदि कॾहिं न ॿुधो हूंदो, अॼु ॿुधो अथव। अद्दास, ऐन दाल पोयों सीन, अद्दास। साईं जन ॾे उहो आयो, कुझु अंगूर बि खणी आयो, पाणी बि खणी आयो। साईं जन खे अचे ॾिनई, साईं जन जे जिस्म तारा मां खून मुबारक वहे पियो। साईं जन खे चई साईं तव्हांखे तकलीफ़ हिननि छो ॾिनी, तव्हां हिननि जो कहिड़ो ॾोह कयो, छो तव्हां सां विड़िया। इमामुल अंबिया फरमायो त इन्हनि मां मुहम्मद करीम खे न सुञातो आहे। हुन चयो त भला साईं महिरबानी करे खाओ, तकलीफ़ आई अथव, पाणी बि पियो। इमामुल अंबिया साईं जन पाणी बि पीतो। अंगूर खे जेॾी महिल खयूं त साईं जन फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेॾी महिल इहे लफ़्ज़ हुन ॿुधा त हुन साईं जन खे चयो त भला तव्हां इहो छा पढ़ियो, ॾाढा मिठा लफ़्ज़ आहे। साईं जन फरमायो त मां बिस्मिल्लाह पढ़ी। चई भला हिते तव्हांजा ॿिया त न पढ़ंदा आहिनि, तव्हां कीअं पढ़ी। साईं जन फरमायो त अल्लाह ताला इन्हनि जे लाइ मूंखे रसूल बणाए मोकिलियो आहे, मूंखे हुकुम आहे त जॾहिं बि कंहिं चङे कम जी शुरूआति कयां बिस्मिल्लाह सां कयां। तॾहिं त हुन चयो त पोइ भला तव्हांखे हे नथा सुञाणनि। साईं जन फरमायो त भला तूं ॿाहिरि जो थो लॻे या अरब जो आहीं। चइसि मां अरब जो न आहियां, ॿाहिरि आहियां। किथां जो आहीं? त हुन चयो त मां नेनवा जे इलाइक़े जो आहियां। साईं जन फरमायो त नेनवा? चए हा साईं। पाण फरमायो त मुंहिंजे भाउ यूनुस जे इलाइक़े जो आहियां। नबी साईं फरमायो मुंहिंजे भाउ यूनुस जे इलाइक़े जो आहियां। त हो साईं जन ॾे ॾिसणु लॻो त यूनुस केरु, तव्हांजो भाउ कहिड़ो यूनुस? पाण फरमायो त साहिबुल हूत, मच्छीअ वारो नबी। त हुन चयो साईं उहो त असांजो नबी हो। साईं जन फरमायो त जे उहो तव्हांजे लाइ नबी बणिजी आयो, मां पूरी काइनात उम्मत जे लाइ मां बि उन वांगुरु नबी बणिजी आयो आहियां। अञा साईं जन ईअं फरमायो त उहो अद्दास साईं जन जे क़दमनि ते किरी पियो, चए तव्हां नबी आहियो ख़ुदा जा? साईं जन फरमायो हा मां नबी आहियां। इन्हनि खे तबलीग पे कयमि पर हिननि खे अञा उहा सुञाण न आहे। हुन चयो साईं त मूंखे कलमो पढ़ायो, तूं उन वांगुरु नबी आहीं। ये असांजा सभु वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त असांजो नबी हज़रत यूनुस अलैहिस्सलाम साहिब ॾो, तूं उन वांगुरु नबी आहे। हो मालिक ॾिसनि पिया परे खां वेॾा। साईं जन जो उहो खून मुबारक बि साफ़ कयईं, साईं जन खे कुझु ज़ोर बि ॾिनई। अॼु ॾींहं ताईं उन जाइ ते निशानीअ तौरु उतां वारनि मस्जिद जो नालो बि उन साहिब सुवार जे नाले सां, अद्दास जे नाले सां आहे। अल्लाह ताला कंहिंखे मौक़ो नसीब फरमाए त ताइफ़ में वञी करे इन मस्जिद जी बि ज़रूरु ज़ियारत करे। बहरहाल मां तफ़सील में वेंदुमि त वरी तव्हांखे बि लज़त घणी ईंदी, वरी टाइम वॾो थी वेंदो। मुख़्तसर चए ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई, पोइ बि त दिल भरत निल दुआ कई। ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई, पोइ बि त दिल भरत निल दुआ कई। दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केरु। उम्मत केतिरो मुस्तफ़ा सां सभु निभाउ थी करे। इमामुल अंबिया तव्हां असांजे लाइ छा बणायो आहे? अचो अचो थोरो ॿुधायो। हिकिड़ो दफ़ो कलमो सभई पढ़ो, चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे हे मां कलमो तव्हां खां पढ़ायुमि, सभु पढ़ंदा हुआ, अॼु वरी ॼाणी वाणी पढ़ायुमि। इमामुल अंबिया फरमायो त जंहिं चवंदड़ जंहिं पढ़ंदड़ पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, इहो जन्नत में वेंदो।
कलमो सभिनी पढ़ियो सभिनी इंशाअल्लाह सभिनी के जन्नत जी मुबारक। कुफुर न होजे, शिरक न होजे, कलमे जे करे सब जन्नत ॾे वेंदासीं। विच में कुछ कन महट कन मरोड़ ईअं थींदी सो बि जंहिंखे अलाह घुरे। जे छॾे ॾिनई त उमेद आहे त छॾे ॾींदो, उमेद आहे रब में। अना इंद ज़न अब्दी बि, मां अलाह फरमाए थो न हदीस कुदसी फरमाए त मां बाने जो गुमान वठमि। असांजो अलाह में गुमान आहे त इंशाअल्लाह छुटी वेंदासीं। हवा चओ इंशाअल्लाह छुटी वेंदासीं। हाणे अचो त इन ते ॿुधायां हदीस। साईं जन जॾहिं फरमायो त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, जंहिं चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो जन्नत में वेंदो। साहबी सुवारे अर्ज़ कयो त साईं बुराई कई, बुछड़ाई कई, चोरी कई, ॿिया कम कई, पोइ बि जन्नत में? गुनाहनि जा नाला खिया साहबी सुवारे। इमामुल अंबिया फरमाए तोड़े कई तॾहिं बि जन्नत में, कलमे जे करे जन्नत में। साहबी ॿीहर अर्ज़ कयो त या रसूलल्लाह हे गुनाह कई पोइ बि? इमामुल अंबिया फरमाए तोड़ो गुनाह कई तॾहिं बि जन्नत में वेंदो कलमे जे करे। साहबी सुवारे टीहर चयो त साईं हे गुनाह करे पोइ बि? इमामुल अंबिया टे दफ़े फरमायो त रग़म अला अनफ़ अबी ज़र, अबू ज़र जे नक ते मिटी मिले तोड़े इहे गुनाह कई तॾहिं बि कलमो जन्नत ॾे वठी वेंदुसि। हे त कयो इमामुल अंबिया ॾस ॾिनो। असां केतिरा हूं मुस्तफ़ा सां सचा, असां त पंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी नथा रखी सघूं मुस्तफ़ा जी। ख़बर न आहे त अलाए छा चकर आहे जो ॾाढ़ी नथी वणे नबी साईं जी चेहरे ते नथी वणे। छो? नौजवान जो त खणी अदा अञा उन में कुझु ग़लति गुमान थी सघे थो त अञा मथां शादीअ जो शौक़ु हुजेसि, ॾाढ़ी वारे खे मथां माई न बीहेसि। अॼो की माई, उहा माई कहिड़ी आहे जेकी रसूल जे सुन्नत ते एतिराज़ करे? अहिड़ी बदबख़्त औरत अलाह कंहिंजे पुखे में न विझे, अलाह कंहिंजे मथे में न हणे, जंहिंखे रसूल जी सुन्नत न वणे। इहा बदबख़्त औरत आहे, इन खां भॼी परे थियो। जेकी ॾाढ़ीअ ते एतिराज़ करे न, इन जहिड़ी लानती का लईन माई न थींदी। तंहिंजे करे तव्हां पंहिंजनि चेहरनि ते बाक़ी हलो बाबा नौजवान खे खणी कुझु था चऊं त इन छो थो करे, आहे त जवानीअ जो मसइलो। पर पोढ़े खे छा थियो आहे? जंहिंजे लाइ चवंदा हो त मां हींअर पोढ़ पछी ॾाढ़ी थी अछा वार आदा कबर ॾे पेरनि, चवंदा पाण आहियो कबर ॾे पेरनि, न कुहण जो न ॾुहण जो। पोइ इन खे छा थियो आहे जो रसूल जी सुन्नत पोइ बि चेहरे ते नथी वणेसि? अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला जी इमामुल अंबिया पंहिंजे उम्मत जो इंतज़ाम कनि था, छॾा उम्मत खे बि हया थिए त मुस्तफ़ा जी ॿियो न थिए। अब आहे तव्हांजे भिक में वॾो रोड, कॾहिं कॾहिं हिते चौकियूं थींदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं चेकिंग थींदी आहे। हुते चेकिंग आहे, रेंजर जी चेकिंग, होड़े काथे पुलिस वारा, काथे के वेड़ा बी रसो हे साईं लकड़ो बीह रहो। अब बीहण खां बाद में हिकिड़ी गाॾी ईंदी आहे, उनखे छॾे ॾींदा हलो 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 हलो। छो? उन ते सरकारी नंबर प्लेट आहे, गवर्नमेंट जी नंबर प्लेट जंहिं ते लॻल आहे, उनखे फ़ौज बि नथी रोके, पुलिस बि नथी रोके, ईअं छॾे ॾे। हे ॼण त इमामुल अंबिया जे तव्हांजे चेहरे ते सुन्नत इहा ॾाढ़ी आहे, ॼण जन्नत जी टिकेट अथव। अॻे ई मलाक सम्झंदा हे जन्नती आहे, छॾियो बाबा हल हल तूं हल। हे बाक़ी हिननि सां हिसाब किताब थींदो। तंहिंजे करे ख़ुदा रा पंहिंजे चेहरनि खे रसूलुल्लाह जे सुन्नत सां सिंगारियो। भला मां ॻाल्हायां त घणो हा, पर टाइम घणो थी वियो आहे, तंहिंजे करे वधीक तव्हांखे बि तंग न कयां। थोरो हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा ते सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहलि बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। सरकारी गाॾीअ खे पुलिस बि न रोकींदी आहे, हा न भाउ? अंदरि कचे में वञो, ॾाढा माण्हू साहिबा गवर्नमेंट जो माण्हू, अब मां खुर्शीद शाह जो माण्हू आहियां, मां सैयद क़ाइम अली शाह जो माण्हू आहियां, हा न? कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, असां बि चवंदा आहियूं, कॾहिं हो टूल प्लाज़ा वारा उहे छॾींदा आहिनि हुनखे, अबा इनखे छो छॾी? चई इहो सरकारी माण्हू, अबा उहो सरकारी माण्हू, असां अलाह वारा माण्हू, असांखे बि छॾ, उहो सरकार हितां वारो, असां त अलाह जा। कॾहिं कॾहिं उन्हनि सां बि ईअं कंदा आहियूं। माना त सरकार नंबर प्लेट आहे त उनखे हितां जी गवर्नमेंट पुलिस फ़ौज नथी रोके, छॾे थी ॾे। मूंखे रब में उमेद आहे जंहिंजे चेहरे ते मुस्तफ़ा जी सुन्नत हूंदी, फ़र्ज़ तो उनखे न चवंदो त हेॾे थी, उनखे चवंदो हल तूं जन्नत में निकिरी वञ। सवलो कमु त आहे, सल अलाह सम्झा था फरमाए। बहरहाल मुस्तफ़ा ते तव्हांखे दुरूद पढ़ायुमि, कलमो बि पढ़ायुमि, जन्नत जी बि ख़ुशख़बरी ॾिनीमांव। सैयद अब्दुल्ला शाह बुखारी चो रहमतुल्लाह अलैह, अलाह उनजे क़बर जे मथां किरोड़ा रम जा मींहं नाज़िल फरमाए। अहिड़ा आलिम, अहिड़ा सैयद वरले। साईं फरमाईंदा त गुनाह बरस्तान, हिकिड़ो जन्नत जो, हिकिड़ो जहन्नम जो। नेकिन वारो रस्तो जन्नत जो आहे, गुनाह वारो रस्तो जहन्नम जो आहे। साईं फरमाईंदा त गुनाह न कयो न कयो न कयो न कयो न कयो, पर जे सफ़ा नथा मुड़ो त पोइ बि ॿ गुनाह सफ़ा न कयो, हिकिड़ो कुफुर न कजो, ॿियो शिरक न कजो, इहे हमेशह जहन्नम ई बणाईंदा। बाक़ी ॿियो गुनाह थी वियो त कन खे महट ॾेई करे, अब तव्हांजो घर में गिलासनि जो, कोपनि जो नओं सेट वठी अचो, शीशे जो, पुट जो भञी विझेव, हिकु थुॾे साईं 6 कोप भञी सिजई, ॾाढा महांगा वठी आया हो, पोइ छा उनखे मारे छॾींदव की न, छा कंदव?
कन खां वठी हिकु ॿ चमाट हणी करे चवंदुसि वरी ॿीहर अहिड़ी ग़लती न कजां। हे ॿियूं ग़लतियूं वलतियूं ईअं थींदव, बाक़ी कुफुर शिरक जहन्नम ॾे। इन खां सवाइ ॿियो गुनाह त कलमो हुनखे मेटे करे जन्नत ॾे वठी वेंदो, बाक़ी खलो खुलो थींदुसि हल ॿ टे चंबा हणी करे हल पोइ बि जन्नत ॾे, छो त कलमो जो नसीब थियो आहे। अलाह कंदो आहे त अलाह ताला शर तव्हां ई असांखे कलमे सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शाइर इस्लाम अजीब ॿोल ॿोलिया छा चई कि पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी। कुरान पाक में अल्लाह से फरमायो आहे त वल सौफ युतीका रब्बुक फतरदा, महबूब मां तोखे ॾींदुसि घणो कुझु ॾींदुमि, तूं राज़ी थींदे मां अलाह खां। जॾहिं इहा आयत साईं जन ते नाज़िल थी, किन तफ़सीरनि लिखियो आहे त साईं जन फौरन अलाह जे ज़ात जो कसम खयो। हेॾो आयत नाज़िल थी आहे त तोखे ॾींदुमि तूं राज़ी थींदे, तोखे राज़ी कंदुमि। साईं जन ज़ात अलाह जे जो कसम खणी फरमायो त तेसि ताईं मां रब सां राज़ी न थींदुसि जेसि ताईं सॼी उम्मत पंहिंजी न छॾायां। हाय हाय ओ अहिड़े मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं, हैफ़ा हैफ़ा उम्मतीअ खे जो अहिड़े महबूब जे पोइ बि ताबेदारी नथो करे। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। कि पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी, पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी। जंहिंजो आहे नीह नबीअ सां, जंहिंजो आहे नीह नबीअ सां, तंहिंजो अॻु झलींदो केरु, तंहिंजो अॻु झलींदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही, विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही। रोज़े हशर फारूक बिरोही, विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही। मालिक माफ़ी मञु हसनीअ जी, मालिक माफ़ी मञु हसनीअ जी। तूं न मञे त मञींदो केरु, तूं न मञे त मञींदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु। अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट। रब्बना तक़ब्बल मिन्ना।